अस्सलाम वालेकुम दोस्तों, सभा खां पहिरीं त सुबुह जो सलाम। ऐं उन खां पोइ हिकु ॾाढी अहम अपडेट आहे जेका अॼु मूं सुबुह साण पंहिंजे फेसबुक पेज जो जाइज़ो वठंदे सिंध गवर्नमेंट जे ऑफिशियल पेज ते ॾिठी। सिंध गवर्नमेंट जो हिकिड़ो ऑफिशियल पेज आहे जितां उहे पंहिंजूं जेके अपडेट्स हूंदियूं आहिनि उहे शेयर कंदा रहंदा आहिनि। त ॾाढी पॉज़िटिव अपडेट आहे, ख़ासि तौर ते उन्हनि शागिर्दनि जे लाइ जेके 2022-2023 या वरी 2023-2024 जे मुख़्तलिफ़ शोबनि में इनरोल्ड आहिनि ऐं खेनि स्कॉलरशिप्स जी ज़रूरत आहे। उहे या उन्हनि जा वालिदैन माली सहायता जा ज़रूरतमंद आहिनि। त सिंध गवर्नमेंट हिन वक़्तु स्कॉलरशिप्स पई ॾे। मां तव्हांखे पंहिंजे हिन जे हेठां लिंक बि ॾेई थो छॾियां त जीअं तव्हां सिंध गवर्नमेंट जो ऑफिशियल पेज जो जाइज़ो वठी सघो। बहरहाल सिंध हुकूमत जेको आहे उन पंहिंजो हिकिड़ो फंड आहे बेसिकली, जंहिंखे चऊं था एजुकेशन اینڈومینٹ फंड ٹرسٹ اسکالرشپس। इहो हिकिड़ो फंड आहे जंहिं तहत तमाम पबलिक ऐं प्राइवेट सेक्टर यूनिवर्सटीज़ में जेके 2022-2023 या वरी 2023-2024 जा उहे शागिर्द या शागिर्दियाणियूं जेके MBBS पियूं कनि या BDS पियूं कनि, डॉक्टर ऑफ फिजियोथ्रापी पियूं कनि, फॉर्मेसी पियूं कनि या कनि इंजनीअरिंग जे तमामु शोबनि में जेके इनरोल्ड आहिनि शागिर्द, एग्रीकल्चर इंजनीअरिंग में जेके इनरोल्ड आहिनि, या वरी BS सोशल साइंसिस या वरी बज़नस एडमनिस्ट्रेशन, इवन LLB इंफामेशन टेक्नोलाजी, इन समेत के मुख़्तलिफ़ शोबनि में जेके दाख़िला वठी चुका आहिनि ऐं सभ खां अहम उहे सिंध जो डोमिसाइल रखंदड़ आहिनि, त उन्हनि जे लाइ स्कॉलरशिप्स जो ऐलान थियल आहे। ऐं स्कॉलरशिप्स जे लाइ जेका अप्लाई करण जी आख़िरी तारीख़ उहा 30 सेप्टेंबर 2023 आहे। यानी अञा असीं जून जे इख़्तिताम ते आहियूं। जुलाई, अगस्त, सेप्टेंबर 3 महीना ज़रूरु आहिनि, पर जॾहिं असां वंस थोरो सुस्त थींदा आहियूं त सुस्ती में ॾींहं गुज़री वेंदा आहिनि, ख़बर न पवंदी आहे। इन करे बजाए जो हिन सुस्ती जो मुज़ाहिरो कजे, हींअर ई इन पेज ते हलिया वञो। मां मथे पंहिंजे हिन में लिंक पे ॾियां पियो, वञो ऐं इनखे विज़िट कयो वेबसाइट खे। इन वेबसाइट खे जॾहिं तव्हां हिन पेज ते वेंदा, सिंध गवर्नमेंट जे पेज ते जॾहिं तव्हां हिन वेबसाइट खे अप्रोच कंदव त हिते हूअं बि ॿियूं बि खोड़ सारियूं स्कॉलरशिप्स जे जेके प्रोग्राम्स आहिनि उहे तव्हांखे हिन वेबसाइट ते मिलंदा। सोचियोसीं त सुबुह साण को नेकीअ जो कमु कजे। हीउ नेकीअ जो कमु आहे, शेयर कयो ऐं तमामु उन्हनि शागिर्दनि ताईं शेयर कयो जेके चाहिनि था त सिंध गवर्नमेंट जे स्कॉलरशिप प्रोग्राम तहत उहो अप्लाई कनि ऐं उन्हनि जी माली सहायता थी सघे। वरी पाण मिलूं था कंहिं ॿिए वीडियो में।